मुतहदा पाकिस्तान के अगवान रऊफ सिद्दीकी कराची में दहशतगर्दी टोड़ अदालत के ॿाहिरां बल्दियासाने केस के फैसले ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त ख़बर हुई त मथस लगायल इल्ज़ाम कूड़ आहिनि, तंहिं करे वाक़े बाद रज़ाकारानी नमूने पाण खे अदालत आॾो पेश कयो आहे। हुन चयो त हाणे अदालत खेसि आज़ाद करे छॾियो आहे। मुतहदा पाकिस्तान जे तर्जुमान चयो त रऊफ सिद्दीकी जे बरी थियण सां साबित थी वियो त बल्दियासाने सां MQM जो को बि वास्तो नाहे। साने जे मुतासिरनि सां ॿधी जो इज़हार करियूं था, छाकाणि जो खेनि फैसले लाइ 8 सालनि ताईं इंतज़ार करणो पियो। उम्मीद आहे त आला अदलिया बल्दियासाने जे समूरे मुतासिरनि खे इंसाफ़ जी जल्द फराहमी की यकीनी बनाएंगे। हाँ, मैं अपने हद तक तो यकीनन शुरू दिन से मुझे मालूम था कि इस मुकदमे में तो रज़ाकाराना तौर पे मैं खुद शामिल हुआ था और आज फैसला हुआ। अल्लाह ताला का एहसान और बड़ा करम के उसने बाइज़्ज़त बरी किया अदालत में। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।